ऐ इंसान खुदा पुत्र जी औलाद अता करई तो खुदा जी नेमत समझी कबूल कर। खुदा जदे न्याणी अता करई तो बेजार नतीजा न्याणीअ ते कहीं न्याणीअ के ताना न ॾिजां। रिवाज असां ते यानी कौड़ी तो नथियूं लॻनि न। रिवाज असां में त जे हाणी पुट न ॼावई न त तूं ने भागी आ। पोइ मां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां, जेका औरत थी करे औरत के चवे पुट न ॼणण जे करे न्याणी ॼणण जे करे तू निभागी आ तो उन्हें सस को पुछो तू जो जाई हुई तो भाग वारी हुई। बी शय उलमा था बुधाइन त ही न्याणी जो ॼणणो औरत जे वस में आ। जै टाइम में औरत कत्ल जे लायक होंदी ही। ताके याद आ हिकड़े शख्स नबीयन जे सुल्तान वट अची ऐं चयो मौला मां पंहिंजी धी मारी ही जाहिलियत जे दौर में। मां इन के चयो त ज़ाकिरी लफ़्ज़न में खणी चयो मफ़हूम त साॻियो ई आहे। वो चए तो जॾहिं महिल मां न्याणीअ खे पूरियां पियो त उहा बाबा बाबा करे मूंखे सॾे पई। जेसी ताईं ज़ाहिर हुयुसि मोह तेसी ताईं मूंखे सॾे पई बाबा 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 बाबा। जंहिं टाइम न्याणीअ जो इहो क़द्र हो अल्लाह ज़हरा जहिड़ी रहमत नबी के अता करे जो हुक्म खुदा को सिवा नबी कम कंदो कोने। इन करे खुदा फरमायो से फातिमा अचे तो उथी भी ताकि दुनिया समझे धियूं तौहीन जे लायक नाहिन धीअर इज्जत जे लायक।